कराची जे फिरेर हाल में इंडस वैली कल्चरल फेस्टिवल जो सिलसिलो जारी है। फैमिली भी मौजूद आहिनि, ॿार बच्चा एंजॉय कर रहे हैं। म्यूज़िक कंसर्ट भी जारी है। IG सिंध गुलाम नबी मेमन साहब जिन भी पिण विज़िट किया है, साणनि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कीअं लॻो IG साहब? पहिरीं तव्हांखे वेलकम कंदासीं। छा ॾिसो था अॼु तव्हांजी हिन जेका IG शिप में बहितरीन अमन अमान भी है ऐं माण्हू एंजॉय करे रहिया आहिनि, तव्हां बि विज़िट कयो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिंध TV के पहिरीं डॉक्टर करीम साहब के उनकी टीम के मुबारकबाद चवां थो, जिन ही एतिरो ज़बरदस्त किस्म जो एग्ज़िबिशन अरेंज किया है ऐं कंटिन्यूअसली 3 ॾींहंनि खां इहो एग्ज़िबिशन हले पियो ऐं काफ़ी माण्हुनि जो टर्न आउट हिते आयो आहे। यकीनन माण्हू चाहींदा आहिनि त उन खे एक्सपोजर मिले, डिफरेंट जेको आहे सो अहिड़ी क़िस्म जा एक्सपोजर्स जे करे माण्हुनि खे अवेयरनेस बि अचे थी। असांखे चयो वियो त सिंध पुलिस ते पंहिंजो स्टॉल हणे, मुंहिंजे ऑफिसरनि जेको आहे तमामु सुठो स्टॉल आयो आहे। मूंखे ॿुधायो वियो त काफ़ी माण्हुनि उते जेको आहे सो सुठी मोट ॾिनी, काफ़ी उनखे एप्रिशिएट कयो। त उते ट्रैफिक पुलिस ईअं SSU ऐं असांजे फॉरेंसिक जे रेफरेंस सां काफ़ी सारी शयूं रखियूं वयूं। इन शयुनि सां असां पाण चाहियूं था त माण्हुनि में अवेयरनेस अचे, छाजे करे जो हाणे जेको असां गवर्नमेंट ऑफ सिंध हिते लॉ पास कयो आहे ट्रैफिक जे रेफरेंस सां ऐं ट्रैक सिस्टम हले पियो कैमरा जे ज़रिए सां, त उन जेको उते डिफरेंट अवेयरनेस जे लाइ प्रोग्राम्स रखिया आहिनि ऐं माण्हुनि में ॾाढो पार्टिसिपेट कयो आहे। त आउं सम्झां थो अहिड़े क़िस्म जा मिड़ाका जेके आहिनि माण्हुनि जे लाइ सुठी वेंटिलेशन आहे ऐं थींदा रहनि। इन सिंध TV खे मुबारकबाद चवां थो। तव्हां जॾहिं आया त पुलिस जो जेको निज़ाम हुयो उन में काफ़ी जेके खलल हुया, हाणे तव्हां जिद्दत जे तरफ़ विया हो, ई चालान जो सिलसिलो तव्हां शुरू कयो आहे ऐं माण्हू जेको उनखे हवाले सां पॉज़िटिव सम्झनि था ऐं ट्रैफिक जो जेको निज़ाम आहे उन में बि ज़ाब्तो थी रहियो आहे, उनखे कीअं था ॾिसो? तव्हांजो इहो जेको सिलसिलो आहे, तसलसल आहे, उन में केतिरे कामयाबी आहे? ॾिसो, पुलिस जेसि ताईं टेक्नोलॉजी के यूज़ नथी करे ऐं जेका नया टूल्स आहिनि उनखे इस्तेमालु नथी करे, तेसि ताईं पुलिस में जेके आहिनि से माण्हू उनजी जेका ट्रांसपेरेंसी में क्वेश्चन कंदा। असां कोशिशि कई आहे त जेका बि एफर्ट्स करियूं, गवर्नमेंट खे जेके प्रपोज़ल खणी वियासीं उहे आहिनि त पुलिस खे फेसलेस करियूं, माण्हुनि जो कम भी थिए, पब्लिक सर्विस डिलीवरी भी बेहतर थिए ऐं पुलिस फेसलेस भी थिए। त बैकग्राउंड में वेही करे जेका असां पुलिस पंहिंजो कमु करे, उनमें न सिर्फ़ु इहो आहे कि तव्हां ट्रैफिक जे निज़ाम में असांजो ड्राइविंग लाइसेंस, असांजी पुलिस वेरिफिकेशन, असांजा इलाही जेके आहिनि से अहिड़ा जेके पब्लिक मुख़्तलिफ़ पब्लिक सर्विस डिलीवरी जे रेफरेंस सां असां कमु पुलिस खे करिणा हूंदा आहिनि, असां बैकग्राउंड में भई हाणे करियूं पिया। त आउं सम्झां थो त इहा पुलिस जे ट्रैक ते हाणे आई आहे त सिंध पुलिस अॻियां हली अञा वधीक इंशाल्लाह बहितर खां बहितर परफॉर्मेंस ॾींदी। ऐं असां ते जेको हिकिड़ो इशू ईंदो आहे कि भई पब्लिक फ्रेंडली न आहे पुलिस, असां चाहियूं था त पब्लिक फ्रेंडली पुलिस थिए। फैमिली फेस्टिवल में पहिरियों दफ़ो पुलिस जो स्टॉल लॻो आहे, माण्हुनि जो ध्यानु जो मर्कज़ बि आहे, इहो क्रेडिट बि अवां ॾे था वञो, इन बारे में तव्हां छा? हिते जेको आहे सो फस्ट टाइम इन क़िस्म जी एक्टिविटी कई वई आहे सिंध TV जे तरफ़ां। ऐं सम्झां थो हीअ सुठी जेका आहे सा शुरूआत आहे ऐं तव्हां ॾिसो हिते माण्हू केतिरो इंजॉय कनि पिया ऐं हाणे कंसर्ट बि हले पियो, उनमें केतिरा माण्हू जेके आहिनि से पार्टिसिपेट कनि पिया। इहो तमामु सुठी जेका आहे इनिशिएटिव आहे, इन्हें कंटिन्यू रहणु खपे। वॾी महिरबानी। IG सिंध गुलाम नबी मेमन साहब जो चवणु हुयो त जिद्दत जी तरफ़ वधूं पिया, अमन अमान जी बहितरी आहे ऐं पुलिस जेके हिडन जेके कमु करे रही आहे उन सां अवाम खे अमन अमान जा बहितर जेके नतीजा उहे पिणु हासिलु थींदा। जी।